साईं पहिरियों त ॻाल्हि 1967 में ज़ुल्फ़िकार अली शहीद भुट्टो साहिब पार्टी जो वजूद लाहौर में उते कयईं ऐं उन में जेको हुन मंशूर आंदो रोटी कपिड़ा ऐं मकान। हाणे तव्हां ॾिसो था त इन जो मंशूर बिलाल साहिब ऐं अदी फरियाल टालपुर इहो आसिफ ख़ान ज़रदारी इहो इन ते बिल्कुलु मंशूर ते जेको बि हारी कारड आहे ऐं मकान बि ठहनि था। कंबर शहदादपुर में तरक़ी जो ॿुज़ार विछायो वियो आहे। MN MP साहिब कोशिश में आहियूं थींदा। तव्हां पाण ॾिसंदव ज़ाहिर आहे जीअं रोड आहे मोटरवे आहे उहो बि मंज़ूर थी वियो आहे ऐं बाईपास हितां शहदादपुर खां बि मंज़ूर थी वियो आहे। उते बि जेके तरक़ियाती कम आहिनि शुरू थी विया आहिनि ऐं टेंडर तव्हां ॾिसो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो छा चयो त जॾहिं मां न हूंदुमि त मुंहिंजे क़बर खे वोट ॾींदा। इहो अॼु तव्हां पाण ॾिसो साबित कयो आहे। 73 जी आइन बि ॾिनई ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां बाद मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा बि उनजे नक्श क़दम ते हली करे असांजे सॼे सिंध में तव्हां ॾिसो त तरक़ियाती कम थियनि था। इंशा अल्लाह ताला कोशिश हूंदी त किथे बि कहिड़े बि हंधि हेतिरे बड़े मुश्किलातनि मां तव्हां ॾिसो त पार्टी इन्हनि छा आहे जो ग्रेट स्टेशन लाइ असां MN साहिब खे चयोसीं। अॻे बि मीर नाज़र ख़ान कोशिशि कई खुर्शीद साहिब खे बि अर्ज़ु कयोसीं त बाबा इहो असांखे छो जो ग्रेट स्टेशन जे आहे वफ़ाक़ी हुकूमत जे हथ में आहे असांजो मंज़ूर थी वेंदो। जंहिंमें ॿिया शयूं बि आहिनि जीअं खाटी आहे जीअं सैफला हटी करे चयो आबाद गारनि जो असांजो ज़रिए माश इहो पाणी आहे। जॾहिं पाणी न हूंदो त असां बि न हूंदासीं छो जो असां वटि न कोयलो थो निकिरे न अहिड़ो को ॿियो तेल थो निकिरे पर इहे आहे पाणी ते असां ज़मीनदार सभु जेके पाणी ते आहियूं। पाणी जेको आहे न ट्रेल ताणी पियो अचे छो जो असांजा ज़मीनदार वीचारा जेके हेॾे मान ॿोॾ में एतिरो नुक़सानु थी वियो आहे। तव्हां यकीन कयो 2-3 साल असांजा फसल न थिया आहिनि उनजी क़ीमत बि न आहे। अन जो क़ीमत बि तव्हां ख़तमु आहे। तव्हां पाण मक़ामी माण्हू आहियो ॾिसो था त ऐं असांजी कोशिशि इहा आहे त इहा पाणी जेको अचे सैफला बिराज खां पूरो ट्रेल ताणी जॾहिं पाणी आयो त इहे सभु ख़ुशहाल थींदो तरक़ी थींदा चोरियूं ख़तमु थी वेंदा। अमन अमान जो मसइलो बि आहे। उन हॉस्पिटल जे लाइ मां कोशिशि इहो कयो आहे त हॉस्पिटल में असांखे उहो रस्तो आहे मोटरवे आहे त उते घणो माण्हुनि खे पोइ सहूलियत कोन्हे। शहदादपुर खां वरी पोइ रेफर थी वरी लाणकाणे था वञनि पर उते उन्हनि खे उन वक़्तु ई कुझु डिग्री कॉलेज खपे। गुलज़ार मंचांडियो कोशिश डिजिटल शहदादपुर।